हैदराबाद में सियारे जी थधड़ी हवाउनि में मच कचेरी मुनक़िद कई वई। पाकिस्तान प्राइवेट स्कूल एसोसिएशन पारां मुनक़िद कयल मच कचेरी में वाजिद हुसैन, याकूब अंसारी, जुनेद रज़ा, साजिद हुसैन ऐं शेरिन वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त महफ़िल मौसीक़ी जो इंतज़ाम पिणु कयो वियो। मच कचेरी तव्हांखे ख़बर आहे पंहिंजे सिंध जी हिकिड़ी रवायत रही है। मच कचेरी ते वरी राग रंग त मज़ो अची वियो, ज़बरदस्त। ऐं अहिड़ा प्रोग्राम थियण घुरिजनि। उहो असांजे कल्चर जो हिसो बि आहे। ॿियो आहे सभु गेट टुगेदर थींदा आहिनि, सॼो त्योहार असांजो सभु स्कूल वारा सभु मालिकान गॾु आहिनि। ये एक सकाफती प्रोग्राम है जिसमें हम तमाम दोस्त इकट्ठे होके एंजॉय कर रहे हैं ताकि हमारे जो और बेहतर ताल्लुकात हैं वो बेहतर से बेहतर हो सके। ही मच कचहरी तमाम बेहतरीन पई थिए। अहिड़ा सकाफती प्रोग्राम वॾनि शहरनि में सिटी एरियाज़ में हुजण घुरिजनि। इन मच कचेरियुनि में असां नंढनि खे वॾनि खे पंहिंजी सकाफ़त खां आगाह कंदा आहियूं ऐं ही त उस्ताद आहिनि जेके हिकिड़ो तमामु मैसेज ॾियनि पिया, दुनिया खे मैसेज ॾियनि पिया। प्रोग्राम में शिरकत कंदड़नि जो चवणो त सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ हिन क़िस्म जी मच कचेरियूं पंहिंजो किरदार अदा कनि थियूं। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।